अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 7 अक्टूबर ट्यूसडे। सुबुह जा तक़रीबन 7:45 थियण वारा आहिनि। माशाल्लाह थधिकार आहे, ॾाढो थधो प्यारो सुबुह आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान ऐं माना मज़ो थो अचे, दिलि चए थी ॿाहिरि वेही कुझु कजे। सोचनि त व्लॉग जी इब्तिदा बि कजे ऐं पंहिंजे प्लांट्स जी बि सार संभाल ख़ैर ख़बर लेजे। केॾा प्यारा था लॻनि माशाल्लाह। बहरहाल मुंहिंजो त इहे सिलसिलो जारी रहंदो, छो त इन खां सवाइ मुंहिंजी ज़िंदगी में रौनक ई कोन्हे। कल्ह मां हिननि खे पाणी न ॾिनो, बसि नंढियुनि नंढियुनि सभिनी कुंडनि में विधो हुअमि। वॾियूं ॾिठुमि त अञा सर्वाइव कनि पियूं, सो इनशा बाल्टी भरे रखी हुअमि, उहा मां अॼु हिननि खे पाणी ॾींदमि। हिते जो हाल अहिवाल उहो ई आहे। हिननि खे बि ट्रिमिंग जी ज़रूरत आहे। हे जीअं भॼी पियो आहे त हिनखे कढी छॾणु घुरिजे। ऐं हे मल्टीपल थी विया आहिनि। हिकु कुंडीअ मां मुंहिंजो इहो सभु कुझु सॼा इहे मुंहिंजा स्नैक प्लांट माशाल्लाह। हुजणु त ईअं खपे त इन्हनि मां अञा इलाही कुंडियूं ठाहियां, पर पोइ उन्हनि जो छा कयां, उन्हनि खे मां किथे रखां, इहो आहे मसइलो। बसि हिननि खे ॾिसी हिकिड़ी अखियुनि में ताज़गी, दिलि में हिकिड़ी ख़ुशी, हिकिड़ी ॼण त रूह में हिकिड़ी सरशारी भरिजी वेंदी आहे। एॾो मूंखे मंज़रु वणंदो आहे इहो, हिननि जी मौजूदगी, हिननि जे भरिसां टाइम गुज़ारणु बसि मुंहिंजो सभिनी खां बहितरीनु जेको आहे न मशग़लो आहे। हिन खे मां हिन मां न कढियो हुअमि, छो त हिन पाण ई हिकिड़ी पाड़ हिन में हई हुई, त मूं वरी अधु मां हिन खे कटे छॾियो, ॿी वल मां हिन मां। बहरहाल भउ बि थींदो आहे इलाही, इहो अक्सर मां ज़िक्र कंदी आहियां। हिन बि पाण ई हिन में पाड़ हई हुई, त मां हिन खे बि इते ई थोरो कटे छॾे ॾिनो। सो हिन में बि जान आहे इलाही, ऐं हीअ बि अञा ख़तमु न थी आहे या लॻी वेंदी। हिते पाणी जेको बि पोयां ॾींदो रहियो आहे न माण्हू, हिननि जी मिटी जेका आहे उहा पाड़नि तां हटी वई आहे। मां इहो ख़्यालु कंदी रहंदी आहियां, मूंखां बि हटी वेंदी आहे इलाही दफ़ा, पर पोइ वरी मां हुनखे बैलेंस बि कंदी रहंदी आहियां वक़्त सां गॾु गॾु। सो बहरहाल अॼु जी का प्लैनिंग न आहे, कुझु न आहे। कम इलाही सारा आहिनि, यकीननि कुझु न कुझु त कंदमि। सुराण जा कपिड़ा काफ़ी सुकी विया आहिनि, त उहे बि लाहिया हाणे। ऐं कल्ह शाम जो जेके चैरिटी में आया कपिड़ा, उहे सॼा मां राति जो वेही उनजी छांटी कई टाइम बचाइण लाइ, त मूं चयो जीअं ॾींहं जो मुंहिंजो टाइम न वञे। सो जेके बि हुननि मां फाटल ऐं पुराणा मां सभु अलॻि करे छॾिया। बाक़ी साफ़ु कपिड़ा टोटल हे आहिनि। कुझु हिते बि रखिया अथमि। हिकिड़ी चप्पल निकिती सुठी, हिकिड़ो हे नओं रओ निकितो, हिकिड़ो हे बि नओं लॉन जो रओ आहे, पर इहो 2 पीसिस आहे, हिन में ॻंढु पवंदो। हे मूंखे कंहिं फैमिलीअ खे मोकिलिणा आहिनि, जंहिंजे लाइ मां हीअ चादरूं वरितियूं। हिन चादर ते लिखियलु आहे मेड इन पाकिस्तान। ॾाढो मज़ो आयो मूंखे ॾिसी करे। सो बहरहाल ऐं कुझु खां मां किचन मां प्यालियूं, सॉसर, हे हू कढिया आहिनि। सो पोटलियूं अलॻि अलॻि ठहंदी थियूं वञनि। हे हिते ई कराची में केॾे वेंदियूं, हे मां ॻोठु वेंदमि जॾहिं इनशाला, त पोइ हमेशह गाॾीअ में एतिरी जाइ बचंदी आहे जंहिंमें मां सिर्फ़ु वेहंदी आहियां, एतिरो सामान हूंदो आहे मूं सां गॾु। ऐं कल्ह मां हिते प्लांट रखियो आहे, मूंखे अञा ताईं ॾाढो थो वणे। फर्न मुंहिंजी पुराणी मोहबत आहे, ॾाढी पुराणी। माना जॾहिं खां मां फर्न ॾिठो हो, तॾहिं खां मां इहो वठंदी आहियां ऐं पंहिंजे घर में इहो मां हमेशह रखंदी आहियां। सो माशाल्लाह ॾाढो प्यारो थो लॻे। हलूं था किचन में। किचन में हिन महिल पचे थी मच्छी, सुरमाई मच्छी फ्राई थी थिए। सो अॼु मां तव्हांखे हिकिड़ो वॾो राज़ थी ॿुधायां। हाणे हितां हिकिड़ो पीस त वेंदो ज़हरा ॾे, दाल बि पई आहे, करेला बि पिया आहिनि राति वारा। 2 पीस वेंदा मुंहिंजी फेवरेट फैमिली ॾे। राज़ इहो आहे त उहा आख़िर फेवरेट फैमिली केरु आहे? उहा आहे मुंहिंजी भेण नौरीन ऐं जेका ख़िज़र ऐं फ़ातिमा जी माउ। सो उहा ख़िज़र ऐं फ़ातिमा जी फैमिली हिते शिफ्ट थी आहे, तनले में ई असांजे भरिसां ई 2-3 घर छॾे करे थोरो फ़ासिले सां। सो उनखे मच्छी वणंदी आहे ॾाढी, सुरमई। त मां चयो भला ज़हरा लाइ बि फ्राई कयां, त उनखे पंहिंजी भेण खे बि मोकिलियां। सो अॼु खां मुंहिंजी फेवरेट फैमिली चवणु बंदि ऐं मुंहिंजी भेण चवणु शुरू। हीअ बि मुंहिंजी शॉपिंग में शामिलु आहे।
बोतल, हे हिकिड़ो नंढिड़ो प्यारो क्यूट गुलदान, हे बि मुंहिंजी शॉपिंग में शामिलु आहे ऐं इहा शॉपिंग टाइम बाय टाइम तव्हां सां शेयर कंदी रहंदमि। हे बि हिकिड़ो कैंडल होल्डर आहे, सो ॾाढो प्यारो, जहिड़ो ॾिसो था अहिड़ो ई आहे। त आहिस्ते आहिस्ते शयूं जेके आहिनि उहे शेयर थींदियूं। काफ़ी डस्ट थी वई आहे, हिननि खे बि साफ़ु करिणो आहे अॼु, इलाही कम आहिनि। ऐं हिकिड़ो हे ज़बरदस्त गुलदान, हे जेको मां जदा मां वरितो, इहो अञा ताईं मां खोलियो न आहे ऐं मुंहिंजो खोलण जो को इरादो बि न आहे। छो हिन जे लाइ मां स्पेशल गुल बि वरिता आहिनि, त मूं चयो कंहिं इवेंट ते ई जीअं मां चेंज कंदी आहियां थीम कलर्स, त उन हिसाब में मां कॾहिं हिन खे डेकोरेट कंदमि। ऐं बसि हितां फ़िलहालु हिनखे खणणो आहे, छो त हे इलाही डिघो आहे, त हिते हेठि त कंहिं खाने में नथो अचे, मथे कबट में ई मूंखे हिनजी जाइ ठाहिणी आहे। 10:30 थिया आहिनि। अॼु मां सना सना इलाही कम कंदी रही आहियां। चणनि जी दाल हिते भिॼाई अथमि, छो त मां चाहियां थी शामी कबाब ठाहियां। घर में शामी कबाब न आहे, हे हिते थांव धोता पिया आहिनि। ऐं अॼु खीर वारो थोरो सवेर खीर ॾेई वियो आहे, सो रखियो अथमि करण लाइ। हिते मां बसर रखियो आहे दाग करण लाइ, मंझंदि जो चिकन जो ॿोड़ पचाईंदमि। त ॻाल्हि इहा आहे त चिकन फ्रीज़र में त आहे थोरो, पर उहो कोन कढियो आहे मां। उहो चओ उअं ई फ्रेश वठी थी अचां हाणे, त उन में ई पचायो। हिकिड़ो कढां हुनखे डीफ्रॉस्ट कयां, उन मां वरी मां पचायां, तंहिंखां बहितर आहे। त हिकिड़ो जेको हाणे वठी ईंदमि, कबाब बि ठाहिण जे लाइ बॉइल कंदमि। कबाब त कॾहिं ठाहींदमि ख़बर न आहे, पर बॉइल त करे छॾियां। सो कमु शुरू थींदो आहे त ख़तमु थी बि वेंदो आहे। सो फ़िलहालु दाग थी कयां, खीर कढ़ी वञे दाग करे, पोइ मां हली वेंदमि ॿाहिरि। त कुझु थोरो सौदो बि वठिणो आहे, जेको हेल्प में सामान गॾु थी कयां, हुन में बि 2-3 शयूं कुझु विझंदमि। ऐं इनशा त पंहिंजे लाइ बि जेका खुटी वधी आहे, ख़ासि तौर ते मूंखे त चिकन ई खपे, ऐं हा बेसण बि खपे, सुराण चई वई। त इहे शयूं मूंखे वठणियूं आहिनि, सो इन जे लाइ मां वेंदमि ॿाहिरि। सो फ़िलहालु हिते बिज़ी आहियां। ऐं हे शयूं पैक करे रखियूं अथमि, जेके बि हिते रखियूं सोफ़े ते। ऐं हे वठी आई हुअमि, त अॼु हिनखे खोले चङी तरह हिनजी टेप खोले वेही चेक कयमि। ॾाढो मज़ो पियो अचे ॾिसण में, दिलि त अचे पई सॼा कम छॾे करे इहो कमु कयां। ऐं माशाअल्लाह सां हिकिड़ो मां पंहिंजो हे नओं बिल्कुलु निकोर वॻो शायदि 2 दफ़ा पातो हूंदो, कढियो आहे, इहो बि हिननि खे ॾियां थी। सो प्लीज़ हिनखे इहो न ॾिस सोचिजो त मां कोई शो ऑफ थी कयां, बिल्कुलु बि शो ऑफ नथी कयां। मां तव्हांखे मोटिवेट थी कयां। त ज़रूरी न आहे त असां पंहिंजो पुराणो ऐं लथो पिथो ई ॾियूं, असां पंहिंजा नवां वॻा बि ॾेई सघूं था। अलाह असांखे रोज़ु ॾिए थो, अलाह असांखे नवाज़ींदो थो रहे। त असांजो बि फ़र्ज़ु आहे त असां कुझु उनजी मख़लूक़ जे लाइ बि ज़रूरु कयूं। बहरहाल फ़िलहालु बिज़ी आहियां हिते। माशाअल्लाह ॿाहिरां थी आयमि, चिकन जो हिते ॿोड़ पचे थो लंच जे लाइ। ऐं हिते मां दाल ऐं चिकन चाढ़ियो आहे शामी कबाब ठाहिण जे लाइ। ऐं कुझु चिकन मां 2 हिसा खनि फ्रीज़ बि करे छॾिया। सॼो कमु थी वियो, छोकी ॿिए कंहिंजे लाइ बि सामान वठिणो, उहो बि वठी आई आहियां। ऐं बसि हाणे इहे ई घर जा कम आहिनि। ऐं ॿोड़ खे दम ॾींदमि, टाइम थींदो जॾहिं मानी जो त मानी पचाईंदमि। ऐं उनखां पोइ अगरि कुझु बि मूं वटि हूंदो शेयर करण लाइ, त यकीननि हिन वीडियो में ऐड कंदमि। सो हिन महिल ताईं जो मुंहिंजो इहो ई कमु आहे। पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे। मंझंदि जो इहे दाल ऐं चिकन बॉइल कयो हुअमि, सो ठाहिण त कोन थो पुॼे हाणे। बसि हिन मां हॾियूं ऐं इहे मसाला अलॻि करे छॾींदमि ऐं हिनखे हिकिड़े बॉक्स में कढंदमि। ऐं इनशा सुभाणे इहे ठाहिबा। अॼु इहा बेंच हिते कढी रखी हुयमि, हिनखे हेठां शायदि सुरो लॻो आहे ऐं उॾाई त नथी चई सघिजे। हे पाउडर हिन मां छणे थो, त हिनखे ऊंधो करे हाणे हिन में मूंखे घासलेट विझिणो आहे। ऐं हिन ते मां प्लांट रखंदी आहियां, हालांकि उनजे हेठां उहो ठिकर जो पाटड़ो बि रखियलु आहे, पोइ बि बेंच ख़राबु थी थिए। त हाणे इहो आईंदा हिन ते प्लांट रखणु त थी वियो बंदि, छो त हीअ बेंच बहरहाल मूंखे ॾाढी प्यारी आहे। त हिन में घासलेट विझिणो आहे मूंखे हाणे। त कमु कंदे कंदे सांझी थी वई, अज़ान अची वई आहे। अञा परे परे खां सांझी जी अज़ानूं अचनि थियूं। प्लांट्स खे पाणी बि ॾिनमि ऐं हिन सॼी बेंच खे घासलेट बि हणण त विधो अथमि। सो अलाह कंदो त इहो मसइलो हल थी वेंदो। पहिरियों बि इहो थियो त मां हिन में घासलेट ई विधो। सो बहरहाल घिम जी मुंद हुई, शायदि तंहिंजे करे बि ईअं प्रॉपर तवजो न मिली आहे। सफ़ाई कंदी रहंदी आहियां, त हिनजो इहो वधी वियो थोरो मसइलो। सो अलाह कंदो ठीकु थी वेंदो। सो हाणे वेंदमि मां नमाज़ पढ़णु। ऐं मां हिते नंढिड़ो रेबिट बि रखियो आहे, जेको मुंहिंजी ऑनली शॉपिंग हुई डाची फाउंडेशन वारी एग्ज़िबिशन मां।